बे अबो अदल कर वेतराम अबेजो नेठबो बे अबो चपचुम्यूडियल चपचुम्यूडियल हिक बे के जदे बाबू करे सदबो अदल कर वेतराम अबेजो नेठबो बे अबो दिमाग खराब तो ताजो होता सही असा गरीबन आखिर ढो केड़ो कयो आहे छा कयो मैं खबर ना है तुने भाग करे ओ पैसा जो केरी दो हैं सिकंदर मां तो चवा जो बोतार के पैसा जो नब्जा जो सन जो साणे मु भाणे बाऊ लोडे तो हले तो मां काट को खाना रेस जापुर के मुंह जो तो खबर पड़े होता सही गरीब जरूर आयो इनी जो मतलब ना है जो तू पंहिंजे होता के घुराए मुंहिंजी बेइज्जती करी वाणे भाणे जे तेजा बिने ने पैसा दे वने जेलत को मुते बयान न कजो ये न जो बता लेकिन अदा सिंह तो के पैसा न ॾिना तो मां ॾींदुसि छो मां ॿाहिरनि खां सवाइ अधूरो आहियां तोखे मां पैसा हथ जोड़े ॾींदुसि जी का मार पहने अकबर के हणी मुझी बाई बजी छडे मथो ही बजी छडे अला को टंगू बजेस पांजू आई माई अठकणी पिटी यो तो जेड़े जो कम है ना मार खाईंदा हां दी भाई हथ खणी पिटींदी मां से जेड़ी मुसा चुट कई अथई अंदर समझाए थक जी पई आ तू पंज पुटन के सुधार ना मुझे बच्चे सा छोटा बड़ा ना भाई अल्लाह के मन अजाए मुझे जख्मन ते लूण न बुरके एड़ा जक मुझो मुरसाने आने तुझे पुट के तू न मले जेल मोकले सा माई अल्लाह के मन तू ये पिटका बिटका न दे बस कर चाची बस कर पिटे ना घणो थियो हाने बस कर पिटे न बाकी दुआऊं क्या बस कर दे ओ तान पढ़ाई तू उन सा कौन पुछी सके हां पुट सही को चई पिटेस न मुझे हेड़ी हालत कई थई अना पिटियास न राजी मार पैसे आ जाई सही तो जेती मुझी घरवारी जे करे ये धक सिकंदर हणे आदे ने पुत्र के यो अकबर रो उन्ने मन सिकंदर के पूरो करे आ कांदा संजो जियर जंजाल करे चले आए जे पर घर में पिटको लगो तो चुपी तो पानी प्यार छाचो आहे न छाते पई थी पिटको करी ट्रा लगी पई थई ए छाचो थी वरी मथो बि तो पियो थई खेर त आहे न ये तुझो भा सोराब जे मुझो मतो पाड़े है खुदा जो कहर को पवे से मुझो मतो पाड़े चरियो है अल्लाह करे तो टंग बजे छा सोराब आखिर तोके छो मारे यो पंजी जाल जो पलांद वतई बियो छा के इने जो हक केड़ो आज मुझी जाल के तुम्हारे के पंजी जाल प्यारी मां तोरी को तो के प्यारी है अन्य तू से भी जोई पलांद वतई ना अच्छा
हुनखे ज़ाल पंहिंजी प्यारी आहे, बाक़ी तूं मूंखे कणी आहीं। ॾिस त कीअं तुंहिंजी पलांद कयांसि। बाबा घणो ई बर्दाश्त कयो, हाणे मूंखे बर्दाश्त कोन थो थिए। बाबा हाणे मूंखे का प्यार न ॾिजां। अरे बाबा चुप करे वे, चुप करे वे। मां वेठो आहियां न, तूं चुप करे वे। बाबा अञा मां थो थियां, उन्हनि खे शर्म नथो अचे मुंहिंजे मां नथो कयो त। अरे बाबा जुड़ियो सो मिड़ियो, थधा थियो ॾाह थियो। बाबा तूं कुझु बि न कंदे, छो जो तुंहिंजा भाइर मां सभु कुझु तो करे थो रखे। मां हींअर जो हींअर वञी हुनजी इहो मथां जेको बात थो कयां, ॾिस वेही थो वञे। राणी तूं त पहिरीं नज़रुनि सां मुंहिंजी दिलि चुराए छॾी आहे। हाणे जिथे बि वियां थो हर जगह हर जाइ ते सिर्फ़ु तुंहिंजो चेहरो आहे मुंहिंजी नज़रुनि में। साजन साईं हाणे तुंहिंजी अखियुनि जे साम्हूं न तुंहिंजी ज़िंदगी में आहियां, हो त बस ज़िंदगी आहे मुंहिंजी तूं, मां त ख़ाली बुत आहियां। मुंहिंजो साह आहीं तूं ऐं मुंहिंजी रग रग में शामिल आहे। तुंहिंजो चेहरो मिटाई जी पाई कलंदर जी सोच, तुंहिंजा टहक मुंहिंजे दिलि जे सुरनि ऐं साज़नि खे छेड़े छॾे ऐं मां मदहोश थी करे चवंदो रहां, राणी आई लव यू, आई लव यू, आई लव यू। चरिया तूं सागर आहीं, मां मिटी आहियां। तूं दिलि आहीं, मां धड़कन आहियां। मुंहिंजी दिलि बि त चए थी न आई लव यू साजन। साजन साईं हाणे त जीअण मरण तोसां गॾु आहे। अरे तुझी औकात करी है। तुझे मोतबर थी वई जो तू मुंहिंजी घरवारी हथ खयो आहे। अरे मूंसां गॾु कूंगा मथो न कजो के दोसा है ना कूंगा जवाब दे। लगे तो तू मूंखे जवाब न ॾींदे, मथो कजो करणो पवंदो मुड़े दई तई। साटा सौ साहब के तब तू एक कार से काटे मुझे बड़े बात पे हाथ तो गई और इन्हें दिया ना तो के पाले चोर गए हो तो तू बड़े बात से बता हाथ खड़ी जब दी रात तो के घुट्टो नहीं अम्मा मारे चला चलो। गटवा रानियों से कोट रहा मुझे सारे के जमात आई कबूल जी इस्लाह के उनके मुंह पर जो कर जो बात की समझाए और तो करन जो कचोती पे अफसोस सब साहब के अरे इन्हें हथर साहब के पाले चाल के इधर हाथ तंका कोने का जो मां तो जी नाफरमानी बर्दाश्त करे तका छो न वणंदुसि तोखे ज़ाल प्यारी आहे बाक़ी मूंखे प्यारी न आहे। खयो ज़ाल जे करे वॾे भाई भाई न वड़ते माण्हू तो खिलाई। अरे हेॾे माण्हू त हाणे खिलाईंदुसि, तुंहिंजो मथो कचो कंदुसि जीअं तुंहिंजी माई जो कयो थियो। दल कर वे राम बेजो नेठ वो बे अबो दल कर वे राम बेजो नेठ वो बे अबो।
वैसे असांखे मंडो नंढो करे हलियो आहे काॾे थो वञे वाह जो फसल थियो आहे इन जी ख़ुशी में भला असांखे वंडड़ो कराए। अड़े यार खोड़ वंड तव्हां दोस्तनि खां वंड मथे आया ऐं बि बाबा जी मिल्कियत असां को सभु केरु कंदो यार साजन आई सखी मुड़स यार सच तो चई असां तुंहिंजा दोस्त आहियूं असां न खाईंदासीं ॿियो केरु खाईंदो। हाँ यार साजन पोइ इन जी ख़ुशी मंझि छो न असांखे कंहिं सुठी होटल ते मानी खाराई। हाँ हाँ छो न हलो त तव्हांखे मां मानी बि खारायां थो ऐं चांहि बि पीआयां थो। बाबा तुसां केरु विया जल्दी ॿुधाए तुसां केरु विया। सिकंदर पुट सिकंदर ये धक्का उन आदम ज़ात जा जेके कायनात में अचण जे लाइ मां पीरन ते वञी पड़ बासींदा आहिनि रब खे पाॾाईंदा आहिनि ऐं मुंहिंजा रब मूंखे नेक साले औलाद अता फरमा मूंखे नेक साले भाइर ॾे पर बा सिकंदर ही धक्का मूंखे अकबर आया है अकबर आया है। बस कर बाबा अता अकबर एडो अंधो थिया तो काबला गुबला ते तके चल चल घर मानू छा चंदा हल बाबा जेका तुझी मर्जी पर यार हिन हीने हल में तेरी ताकत कोने जो मां हाणे के जो सख्ती बर्दाश्त करे सघां ॿारनि जूं या दुनिया वारनि जूं मुझे हिन हॾ में हाणे ताक़त आहे जेका तुंहिंजी मर्ज़ी। वही पत्थर वही रास्ता वही आलम वही पतझड़ हसी लम्हों